सूफ़ी सत्तार सिंधी यूनिवर्सिटी फाइनल ईयर है मुझो सिंधी लिटरेचर जो स्टूडेंट आहियां अवां साम्हूं पेश कंदुमि रक़्स। तो सिंधी ॿोलियुनि जा 6 क़िस्म आहिनि उन्हनि में असांजी थरी ॿोली बि अचे थी। उन थरी ॿोलीअ में काफ़ी रक़्स आहिनि जंहिंमें हिकिड़ो रक़्स आहे मारवाड़ी ऐं जंहिंखे पंहिंजो केसरिया बाल सॉन्ग आहे थैंक यू। सूफ़ी सतार लाइ ताड़ी थी वञे।